संत जे नाले वारे रागी शमन अली मीराली खे केरु नथो सुञाणे। शमन अली मीराली खे सिंधी गीतनि जो शहनशाह चयो वेंदो आहे। शिकारपुर शहर सां तालुक़ रखंदड़ सिंधी गीतनि जो शहनशाह शमन अली मीराली केतिरनि ई मशहूर गीतनि सां ॼाणियो वेंदो आहे। शमन अली मीराली हिन वक़्तु पंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां गीत ॻाए नाज़रीन ताईं पहुचाए रहियो आहे। जॾहिं त केसट जे दौर में सिंध में सभ खां वधीक शमन अली मीराली खे ॿुधो वेंदो हुयो। शमन अली मीराली केतिरा ई एवॉर्ड पिणु पंहिंजे नाले करे चुको आहे। संदसि सुरीले आवाज़ में ॻायल गीत अॼु बि साॻी रीत मक़बूल आहिनि। शमन अली मीराली जी रिहाइश हिन वक़्तु कराची में आहे। शमन अली मीराली बहितरीन तबियत जे मालिक सां गॾु बहितरीन इंसान बि आहे। संदसि जा नवां तोड़े पुराणा गीत अॼु बि शहर तोड़े झंग झर में ॿुधा वेंदा आहिनि। उमेद था कयूं त हीउ वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक बहितरीन वीडियोस ॾिसण लाइ लाइक कंदा, शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।